मसो भुरगड़ी में खबर शामिल कंदासीं। कल्ब लगारी जी हीअ ख़बर। मसो भुरगड़ी में दुकाननि ऐं गाॾियुनि मां बैटरियूं चोरी रोज़ जो मामूल। हद जी पुलिस ख़ामोश बणियल। तफ़सील मूजिबि गुज़िरियल राति मोहम्मद अली तुर्क जे दुकान अॻियां बीठल सुज़ुकी जी बैटरी नामालूम चोर चोरी करे विया, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु दुकान मां हज़ारे रुपयनि जी मोटरुनि जी वायरिंग, टामे जूं तारूं चोरी करे विया। सहाफ़ी नूर मोहम्मद तुर्क जे दुकान मां बैटरी ऐं सोलर चोरी करे विया। मुनीर बिरोही जे कपिड़नि जे दुकान मां हज़ारे रुपयनि जा कपिड़ा चोरी करे विया, जॾहिं त साहिब ॾिनो कलोड़ो जे मोबाइल जे दुकान मां 3 दफ़ा चोरियूं, मोबाइल फ़ोन, पावर बैंक समेत क़ीमती सामान चोरी थी वई। पर अञा ताईं पुलिस चोरनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हितां जे रहवासियुनि पारां SSP हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त मसू भुरगड़ी मां थियल चोरी जो फौरन नोटिस वठे। खजी वियो आहे बसूं मां गली मां खजी वियूं आहिनि, रोड ना खजी आहिनि बैटरियूं ऐं पुलिस वारा सुता पिया आहिनि, कुझु कनि कोन था। असीं नयूं बैटरियूं वठियोसीं, गाॾी कढियो वई, ताला कढियो वई।